अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी। मां हर दफ़े नयूं वीडियोज़ जेके भी आहिनि उहे ख़ासि करे तारीख़ जे हवाले सां हुजनि या पंहिंजी सिंधी शाइरी जे हवाले सां हुजनि या मुख़्तलिफ़ शाइरनि सां कचहरी जे हवाले सां हुजनि, हमेशह आणींदो रहंदो आहियां तव्हांजे करे। असां वटि सिंध जो तमामु भलो शाइर पहिरें पंहिंजो लाड़काणे ऐं शिकारपुर जे विच ते इलाइक़े ते वेठल मखमूर साहब मूं वटि हिते कराची में कही आयो आहे। ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे। ऐं हर अदीब के मूं फेसबुक ते इहा ई गुज़ारिश कई आहे त जॾहिं बि कराची तव्हांजो अचणो थिए त हथ ॿधी तव्हांखे गुज़ारिश आहे त मूंखे दीदार ज़रूरु कराईंदा कयो। ऐं दीदार हिकिड़ो बहानो आहे कचहरीअ जो, हिक ॿिए सां शेयरिंग जो। मुख़्तलिफ़ शयूं जेॾी महिल वेही कचहरियूं कजनि थियूं ऐं मौजूदा हालतुनि ते जेॾी महिल ॻाल्हाइजे थो त उहो वधीक असांखे लाभाए थो महसूसु थिए थो। उहा कचहरी वधीक लाभाइती महसूसु थिए थी, छो त असां वटि हिते कराचीअ में हिकिड़ो अहिड़ो माहौल आहे जेको सिंधी में घणी आम सिंधी में चइजे वठ वठां जो माहौल आहे। ऐं हिते जेको हर माण्हू मसरूफ़ आहे, इन्हीअ करे वॾियुनि वॾियुनि शयुनि ते ॻाल्हाइण जे लाइ माण्हुनि वटि टाइम कोन्हे, हिक ॿिए सां मुलाक़ात करण जे लाइ वक़्तु कोन थो मिले। त मखमूर साहिबु जीअं 2 ॾींहंनि खां हुयो मूंसां राब्ते में, अॼु महिरबानी साईं जन कई ऐं मूं वटि कई आया। ऐं मां चाहियां थो त असांजे सिंध जो भलोड़ शाइर आहे। ऐं हिकु दफ़ो पहिरीं असां जेको ऑडियो रखियो आहे उन में बि इंशाअल्लाह मुख़्तसर तारुफ़ साईं जन पंहिंजो करायो आहे, ऐं हिन में बि मुख़्तसर तारुफ़ कराए पोइ पंहिंजी हिकिड़ी असांखे शाइर निकोर ॿुधाइनि त उहा तव्हां ते असां पहुचायूं था। वॾी महिरबानी मखमूर अमरोटी साहिबु। वॾी महिरबानी लख थोरा साईं अमजद दुरानीअ जा, जंहिं एतिरी इज़त अफ़ज़ाई असांखे बख़्शी। सो मुंहिंजो नालो मक़सूद अहमद ऐं पाण दल वेठल ॻोठ नओं अमरोट ऐं अदबी नालो मखमूर अमरोटी। पंहिंजी शाइरीअ जो हिकिड़ो इस्म सामीन जे नज़र। ज़िंदगीअ जो तो बिना कहिड़ो मयार, ज़िंदगीअ जो तो बिना कहिड़ो मयार, तो कॾहिं इन ते कयो आहे वीचार। ज़िंदगीअ जो तो बिना कहिड़ो मयार, जान हिकिड़ी आफ़क़ ते मूं वटि पहिरीं, जान हिकिड़ी आफ़क़ ते मूं वटि पहिरीं, साबितो ते हर घड़ी आहे निसार। तो कॾहिं इन ते कयो आहे वीचार। दूर एॾो किथ रवा आहे मिठा, दूर एॾो किथ रवा आहे मिठा, तूं भले जानिब परे मूंखां गुज़ार। तो कॾहिं इन ते कयो आहे वीचार। सूर छा काफ़ी न आहिनि जो वरी, सूर छा काफ़ी न आहिनि जो वरी, थो वधाई ज़िंदगीअ जा तूं आज़ार। ऐं फ़र्ज़ हिकिड़ो कर्ज़ हिकिड़ो मर्ज़ नाहे सुठो, कर्ज़ हिकिड़ो मर्ज़ नाहे सुठो, तूं ज़माने में इहा रहणी सुधार। तूं ज़माने में इहा रहणी सुधार। रोज़ शब तोले असां मस्तान हिते, रोज़ शब तोले असां मस्तान हिते, कर इनायत दिलरुबा हेॾे निहार। ज़िंदगीअ जो तो बिना कहिड़ो मयार, केरु क़िस्मत जे लकीरुनि सां विढ़े, केरु क़िस्मत जे लकीरुनि सां लड़े, थे न क़िस्मत जे लकीरुनि ते वलार। ज़िंदगीअ जो तो बिना कहिड़ो मयार, तो सिवा ॿिए जा असां मतलूब किथे, तो सिवा ॿिए जा असां मतलूब किथे। ऐं ॻाल्हि हीअ तूं ज़हन पंहिंजे में विहार, तो बिना ज़िंदगीअ जो छा मयार। तो सिवा मखमूर जीअण थियो किथे, तो सिवा मखमूर जीअण थियो किथे, छा खपे जे घर मिले तुंहिंजो प्यार। ज़िंदगीअ जो तो बिना कहिड़ो मयार, तो कॾहिं इन ते कयो आहे वीचार। महिरबानी साईं अमजद दुरानी। साईं मखमूर साहिबु कमाल जो शेर अॼु ॿुधायो असांखे, ॿियो शेर ॿुधाई। ऐं सचपच त जिन जा बच्चा जेको आहे सो मुल्क खां ॿाहिरि रहनि था, या जेके वालिदैन खां नाराज़ थी किराए जी जॻहनि में वञी रहनि था, या अॼु जीअं मेराज पंहिंजे भाइरनि ऐं भेणनि सां मिलणु वियो आहे, मां अकेलो आहियां, त जॾहिं उहा तड़प थिए थी न पंहिंजे जी, त उहा तड़प हिकिड़ो शाइरी महसूसु करे सघे थो त पंहिंजे जे छिजण सां छा तकलीफ़ूं ऐं अज़ाब ईंदा आहिनि, ऐं दूर रहण सां कहिड़ियूं तकलीफ़ूं हिकु पीउ माउ खे या भाउ खे या भेण खे थींदियूं आहिनि। उहो ई अहले दिलि सम्झी सघे थो जंहिं वटि हिकिड़ी हसासियत आहे, ऐं हसासियत आम माण्हुनि वटि न हूंदी आहे, उहा शाइर वटि हूंदी आहे। ऐं शाइर ऐं आम माण्हू में इहो ई फ़र्क़ु आहे त आम माण्हू त तितली जेको आहे सो पकिड़े उन में धाॻो ॿधी ऐं
उनखे पंहिंजे महदूद धागे जेतिरी ढर ॾींदो आहे ऐं उनजे कॾ भॼंदो टुकंदो आहे, उन मां मज़ो वठींदो आहे। पर हिकु शाइर तितलीअ जूं दाहूं ऐं कूकूं ॿुधंदो आहे त मूंखे छॾियो मुंहिंजा ॿचा बुख ते आहिनि, मां त उन्हनि जे लाइ मानी खणण लाइ आई हुयमि, मूंखे छॾियो ॾे मुंहिंजा ॿचा मरी वेंदा। उहो हिकिड़ो शाइर ई उन तितलीअ जूं दाहूं ऐं कूकूं ॿुधी सघे थो। मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो मूंखे तव्हां ॿुधियो आहे? मूंखे जल्दी छॾियो, मुंहिंजा ॿचा हुते मरी वेंदा। त उहे दाहूं सिर्फ़ु शाइर ऐं अदीब ई ॿुधी सघे थो। आम माण्हू त सिर्फ़ु तितलीअ जे रंगनि में फाथल हूंदो ऐं उन जे रंगनि में जॾहिं मां उॾामंदी त उनजो मज़ो वठंदो ऐं उनखे महदूद हिकिड़ी ढर ॾींदो। पर शाइर आज़ादु ख़्यालु हूंदो आहे ऐं हिकु मतवालो हूंदो आहे दुनिया में रंगनि जो, त जीअं पूरी दुनिया हिकु रंगीन सूरतुनि में नज़र अचे माण्हुनि खे। ऐं हू कॾहिं न चाहींदो त पंहिंजो विछड़ियल हुजे कंहिंखां ऐं हू तन्हाई ऐं अज़ाबनि में पियो गुज़ारे। उहो शाइरी आहे जेको रातिनि जूं रातियूं जागी ऐं परायनि जा दर्द पंहिंजा करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। परायनि जो दर्द पंहिंजो करणु एॾो ॾुखियो आहे जंहिंजी का हद न आहे। उहो हिकिड़ो शाइरी परायनि जा दर्द पंहिंजा सम्झी ऐं रातिनि जूं रातियूं जागी ॾींहंनि जा ॾींहं अज़ाब सही लफ़्ज़ इकठा करे माण्हुनि ताईं उहा तकलीफ़ बयानु कंदो आहे जंहिं तकलीफ़ मां असांजो आम माण्हू गुज़रे थो, न की शाइर। ज़रूरी न आहे त हर शाइर उन तकलीफ़ मां गुज़रंदो हुजे जंहिंमें हू लिखे थो वेठो। मूंखे जेको आहे सो जॾहिं लिखणु शुरू कयो त तॾहिं बि ज़रूरी न हो त मूं पंहिंजे लाइ लिखियो, मूं हमेशह साम्हूं रखियो। अहिड़ी तरह सां मखमूर साहिबु असां वटि तमामु हिकिड़ो सिंध जो भलोड़ शाइर आहे। हुनजे अॻियां सिंध जूं जेके हालतूं आहिनि ऐं सिंध में जेके विछोड़ा थी रहिया आहिनि ऐं रिश्तनि जो जेको ईअं सम्झो त बुनियादु हिली वियो आहे, उन्हनि सभिनी शयुनि जे अज़ाबनि जेके माण्हुनि खे परेशान कयो आहे, उन्हनि सभिनी परेशानियुनि में माण्हू हिकिड़ो तनहा थी वियो आहे ऐं पंहिंजो को बि न रहियो आहे। त अहिड़ी हालतुनि में मखमूर जो हीअ गज़ल मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो नायाबु गज़ल लिखियलु आहे ऐं सभिनी दोस्तनि खे मां चवंदुसि त हिनखे बार बार ॿुधो ऐं वॾी महिरबानी साईं तव्हांजी जो असांजे अङण ते कई आयव ऐं समूरनि सिंध जे अदीबनि दानिशवरनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश मुंहिंजी आहे त हीअ हथ दॿ जा ॿधूं था ऐं जॾहिं बि अचो त असांजे अङण ते ज़रूरु अचो ऐं अहिड़ियूं कचहरियूं असां सां रचायो। ऐं मां जॾहिं बि वरी साईं खे गुज़ारिश कंदुमि जेतिरा ॾींहं बि साईं आहे त बेशक मुंहिंजे घर जे बस सां गुज़रे, ओतिरा ई ॾींहं मूं वटि अचे, ओतिरा ई ॾींहं तव्हां वटि रिकॉर्डिंग साईं जी पहुचाईंदासीं। ऐं वरी जेकॾहिं कराची इतफ़ाक़ सां वञिणो थो पए ऐं वरी ॿीहर अचिणो थो पए त वरी साईं जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। पर हर अदीब आहिनि दानिश्वर जा ऐं मखमूर त हाणे मखमूर ई आहे। हिन सां कचहरी जॾहिं कबो त उहो पाण ई माण्हू कचहरी कंदड़ बि मखमूर थी वेंदो। सो वरी महिरबानी साईं तव्हांजी ऐं लख थोरा लख अहसान सभिनी खे। अस्सलाम वालेकुम।